अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मां स्मार्ट ब्रोच जेके दोस्त मुंहिंजे चैनल ते स्मार्ट ब्रोच ते जेके बि वीडियो ॾिसनि था ऐं उन्हनि खे लाइक कनि था, कमेंट ॾियनि था, उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां। उन्हनि जी वॾी महिरबानी जो पंहिंजो वक़्तु कढी मुंहिंजे चैनल ते वीडियो खे वॉच कनि था, व्यूज़ वधाइनि था। लख कुर्ब दोस्तनि जा जेके बि दिलि जे कमेंट ॾियनि था, सभिनि जा सराहतो आहियां। ऐं अॼु तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां दोलाब में कुझु नवां अदाकार अचण वारा आहिनि। छा दोलाब ड्रामे में हाजन तेवणो ईंदो, छा दोलाब ड्रामे जे अंदरि ऐं अब्बास गुल ओढाणो जेको कास्ट त आहे, पर हाणे उस डायरेक्टर फरज़ंद मलिक खजूर साहब चए थो उहो कास्ट न आहे, छा उहो ईंदो या वरी जेको नए ड्रामे में असद कुरैशी इहो एंट्री थींदी, इन जे बाबति तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं इहो फुल वीडियो तव्हांखे असांजो सोणे सिंध अपडेट टीवी ते मिलंदो। अॼु जो वीडियो अपलोड थी चुको आहे, सो उनखे वञी फुल ॾिसो, तव्हांखे उन वीडियो में ख़बर पइजी वेंदी। ऐं नवनि ड्रामनि बाबति बि उन वीडियो में तव्हां लाइ अपडेट मूं ॾिनी आहे, सो उन वीडियो खे फुल ॾिसिजो। ख़ुदा हाफ़िज़, जिते रहो ख़ुशि रहो, आबाद रहो।